असां पहुता आहियूं कटी पहाड़ी कराची ते जेका औरंगी 5 नंबर ऐं कस्बा के मिलाए थी। तो दोस्तों ये लुक है कटी पहाड़ी जो। आप भी बदमाश लग रहे हो यार, हैं हैं तो बदमाश है। तो संगत रस्तो नथो मिले बाबा कटी पहाड़ी ते चढ़ण जो कोशिश कयूं था। ये बारड़ा बैठा है नंढड़ा पर ॾाढा खतरनाक बैठा है। ये मुझे दोस्त चढ़ी न तो सके। आजा भाई आजा यार आजा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभनी भेणन ऐं भाइरन के मोहम्मद अली व्लॉगर तरफा अस्सलाम वालेकुम। उम्मीद सभई दोस्त खुश ऐं आबाद हुंदा, जिथे हुंदा साल वसंदा रहंदा। शाह साहब फरमाइन था त ततीअ थदीअ काव नाए वेल वेहण जी मता थी हुंदा पेर न लही प्रिय जो। तो दोस्तों जारी रखो ऐं हौसला पंहिंजा पहाड़न खां वधीक अज़ीम तरह ऐं पंहिंजा किरदार बुलंद तरीन रखो। तमाम दोस्तन के खबर ता है हर आचर जे ॾींहुं अवां खे हिकु व्लॉग ॾियण जी कोशिश कंदो आहियां। मुंहिंजूं कोशिशूं त जारी ऐं सारी आहिनि त अवां खे हर रोज़ जे बुनियाद ते हिकु व्लॉग सुठो व्लॉग कराची शहर जो अवां खे ॾेखारे सघां। कराची रोशननि जो शहर त मशहूर ई आहे, पर खेसि वफ़ाउनि ऐं हवाउनि जो शहर भी मशहूर आहे। वफ़ाउनि जो शहर त जाम शुरू ई चयो वेंदो आहे, पर असां कराची में रहूं था त असां कराची खे वफ़ाउनि जो शहर भी चवंदा आहियूं। तो दोस्तों कराची केॾो वॾो शहर आहे, सिंध जी राजधानी जो ऐं सूबे सिंध जो तमामु वॾे में वॾो शहर आहे। अचो तव्हांखे कराची शहर जो सैर करायां थो ऐं कराची शहर जे मक़ामी, कराची शहर जी आम ऐं कराची शहर जे ख़ासि माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करे अवां सां एंटरटेनमेंट कयां थो ऐं कराची शहर जूं तारीख़ी शयूं जेके केतिरनि ई सदियुनि खां मौजूदु आहिनि उहे बि अवां खे ॾेखारण जी मां पंहिंजे चैनल ते कोशिशि पंहिंजे भाउ मोहम्मद अली व्लॉगर जो चैनल सब्सक्राइब करे छॾींदा ऐं बेल आइकन खे ऑन करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई वीडियो हर आचर जे ॾींहुं वारी अवां ताईं ज़रूरु लिंक ज़रिए पहुची सघे। तो काइंडली थोड़े ही सफर का बनारस का असा सफर तय कयो पंजो ऐं असां पहुता आहियूं कटी पहाड़ी कराची ते जेका औरंगी 5 नंबर ऐं कस्बा के मिलाए थी, जंहिंजो खूबसूरत नज़ारो दुनिया जी पूरी कुंड कुर्स में आहे। वॾे मां वॾी कराची जी पहाड़ी कटी पहाड़ी करार ॾिनी थी वञे। अचो त अॼु अव्हां खे कटी पहाड़ी जो सैर करायूं था ऐं सॼी कराची जो नज़ारो तव्हांखे करायूं था ऐं असां कोशिशि कंदासीं त ड्रोन कैमरा सां बि अव्हां खे कटी पहाड़ी जो लुक ऐं पूरी कराची जेको आसपास इलाइक़ो आहे ऐं डिस्ट्रिक्ट आहिनि उन जो बि अव्हां खे सैर कराए सघूं। तो अचो अॼु अव्हां लाइ तकलीफ़ कयूं था ऐं कटी पहाड़ी ते मथे चढ़ूं था। कटी पहाड़ी ते चढ़ण लाइ बि तक़रीबन अधु कलाक जो टाइम लॻंदो आहे। तो अचो अॼु ही तव्हां लाइ कयूं था ऐं ही नज़ारो तव्हां पहिरियां मुंहिंजे ख़्याल में अहिड़े तरीक़े सां कोन ॾिठो हूंदो जीअं अॼु असां अव्हां खे ॾेखारे रहिया आहियूं। तो पंहिंजे भाउ मोहम्मद अली व्लॉगर जे चैनल ते नया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं अहिड़ा बहितरीन व्लॉग ॾिसण लाइ बेल आइकन की क्लिक के ऑल कयो। अचो तव्हांखे घुमायूं था अॼु कटी पहाड़ी जो करायूं था सैर। कराची कटी पहाड़ी नालो ॿुधण सां ई माण्हू दहशत में अची वेंदा आहिनि, छो जो कुझु टाइम हिन कटी पहाड़ी में एतिरी गुंडागर्दी एतिरो ई घणो कुझु कमु हुयो जो हिते माण्हुनि जूं लाशूं ई मिलंदियूं हुयूं। पहाड़ी जे मथां तोड़े हेठि रुगो डकैत मारामारी ऐं गुंडागर्दी उन खां अलावा ॿिया बि केतिरा ई कारनामा हुया। उन जे करे अॼु बि कराची जा माण्हू कटी पहाड़ी जो नालो ॿुधण सां ई ईंदा त न आहिनि, बल्कि नालो ॿुधण सां ई हैरान थी वञनि ऐं परेशान थी वञनि। तो दोस्तों ये लुक आहे कटी पहाड़ी जो। सो असां ॾिसूं था मथे वञण जी कोशिशि कयूं था ऐं हिन महिल असां हिते मथे चढ़ियल हुयासीं ॾाकण ते। तो कटी पहाड़ी ते वञण जी कोशिशि रस्तो ई रस्तो आहे ऐं हिन रस्ते खां असां हाणे मथे चढ़ूं पिया। ये कटी पहाड़ी बाबा हिते मथे चढ़णो पवंदो। ही कब्रिस्तान आहे हवाली ही आहे पहाड़ी साईं जंहिंमें इंशाल्लाह अव्हां खे अॼु पूरी कराची जो सैर कराईंदासीं। तव्हां ॾिसी सघो बाबा अञा पहाड़ी ते चढ़िया कोन आहियूं
ये भी मंज़र ॾिसण था पवनि। ये दोस्त आहिनि मुंहिंजा ॿई महाजर। ओ ही कराची जो अञा त असां खॾे में आहियूं, अञा पहाड़ी ते चढ़णो आहे। असांजे व्लॉग सां जुड़ा रहिजो। दोस्तो हिन महिल असां वञी रहिया आहियूं मथे पहाड़ी ते, पर हिकिड़ी ॻाल्हि मांखे ॿुधायां, ही जेॾो इलाइक़ो ख़तरनाक आहे न, ऐं जेतिरो असां हल्के में राफ़े भाई ये खतरनाक कितना इलाइक़ा है? हाँ, मेरी मेहरबानी है जो मैं यहाँ आया। और इस भाई की मेहरबानी है, ठीक है, जो हम यहाँ पे पहुँचे हैं। लेकिन अभी भी मेरे जो है ना, और एंड्रॉइड मोबाइल या आम मोबाइल लेके आना ना इस इलाके में भी बहुत बड़ा वो होता है? आज तो जान से खेल रहे हैं अपने व्यूअर्स के लिए, हैं? ऐसे मैं बताऊं, खाली जी। ये पठानों का इलाका है, उधर आम बंदा कोई नहीं आता। अच्छा, ये भाई नज़ारे हजरत क्या है, हैदर ख्वाजा सैदुद्दीन हसन अब्दाले चिश्ती अजमेरी। हाँ तो दोस्तों अभी हम ऊपर चढ़ रहे हैं। तमाम दोस्तों के उर्दू स्पीकिंग थोड़ी इस्तेमाल करनी थी पर संगत ही मतलब बारिश आहिनि जी वजह सां जेको आहे हिते वॾा गार पियल आहिनि। बाक़ी ख़ुदा जो नज़ारो आहे, हीअ जेकी पहाड़ी आहे तमाम ही मतलब वॾी आहे। चढ़ंदे चढ़ंदे असांखे हिनमहिल राफ़े भाई कितना टाइम हो गया आते आते? आधा घंटा तो हो गया है। अभी तो 40 मिनट तो नहीं हुए यार, 10-20 मिनट तो हो गए हमें। अभी तो चढ़े ही नहीं है ऊपर। चढ़े तो नहीं है ना, वाकई में पहाड़ी तो ऊपर ही रही। अभी तो हम कब्रिस्तान ही आए हुए। कब्रिस्तान भी माशाल्लाह बहुत बड़ा है। माशाल्लाह बोलते हो कब्रिस्तान को भी यार। तरक्की हो भाई कब्रिस्तान में। तो दोस्तों हलूं पिया था, पहाड़ जो को रस्तो नथो मिले। तो संगत रस्तो नथो मिले बाबा कटी पहाड़ी ते चढ़ण जो। कोशिश कयूं था वहाँ से चल रहे हैं ना, वहाँ से चल रहे हैं। मोहिता चढ़ण की कोशिश कई पहाड़ी ते, लेकिन दोस्त भी नाकाम हुआ। जो को है वो रस्तो मिली वियो आहे, कुछ दोस्त भी मिलिया आहिनि ऐं हितां चढ़ण जी पाण कोशिश कयूं था। हाँ यूं रास्ता बना हुआ है। चलो आ जाओ आ जाओ। तो दोस्तों मथे चढ़ण जी कोशिश कयूं था ऐं अव्हांखे कराची जो ख़ूबसूरत नज़ारो ॾेखारण लाइ असां इहा अॼु व्लॉग ठाहे रहिया आहियूं। यूं चढ़ेगा ना मेरे ख्याल से, आजा। तो दोस्तों चढ़ण जी कोशिश कयूं था। तमाम ॾुखियो कमु आहे बाबा, पहाड़ भी एॾो मज़बूत आहे। तो दोस्तों ये मुझे दोस्त चढ़ी न तो सके। आजा भाई आजा यार, आजा आजा यार। अबे वही गिराएगा यार, आजा ना, इतना वजन तेरा बड़ा है, सही से आजा, इधर आजा, घूम के आ वहां से आजा आजा ना। आ थोड़ा जोर तो लगा खुद का। नीचे वो कांटा वो चलेगा, वो कहाँ जाएगा? ये तो सही है। ये रास्ता सही। ये सपा जडो हमारा दोस्त जेको आहे न चढ़ी न तो सके। हिनखे मूं मुश्किल सां राज़ी कयो आहे। ॾाढो मुश्किल आहे बाबा, कराची अचो त क्या हुआ? भाई ॾिसो, आ जाऊं हाँ अबे आ क्या हुआ? चले भी गए हुए पन्ने अकल में पपन पुलवा जे जो मथे चढ़ूं पिया बाबा, ॾुखियो कमु आहे बाबा, ग़लती कई आहे, छा कयूं? वहाँ ॾिसी सघो था। ओए होए होए, ओॾो मुश्किल कमु आहे बाबा। हे ॾिसो कराची जो नज़ारो, अञा त मथे कमु आहे। दोस्तों पुॼण वारा आहियूं, पहुंचने वाले हैं, और भी बहुत है। अभी गिरा था साईं। कराची तव्हांजी राजधानी जो शहर कराची साईं, ही तो कराची। हलूं था मथे, तेज़ी सां पंहिंजी मंज़िल तरफ़ वधी रहिया आहियूं।
ए भाई ता बबरन जो काठूं अंदर क्रॉस करनी तो कौन ए इधर भी लगता है कोई मकान बना रहे क्या? इधर मकान बनाएगा तो आएगा किसे? क्या हुआ भाई? तो दोस्तों नज़ारो माने के मथे वञण सां अञा दिलकश न पियो वञे। वाह क्या बात है भाई, जबरदस्त ओए या वाह वाह जबरदस्त। ठीक ॾिसो साईं हाली हिकिड़ी मंज़िल ते पुॼी विया मुंहिंजे ख्याल में। हाय 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 ना भाई अब थकी पिया अथव मुझे साथी। बाइक नजर आ रही है आपको? हाँ बाइक कहाँ है? अबे बाइक तो कोने में भाई, वो नजर भी नहीं आ रही भाई। हैं? हाँ भाई हाँ साईं कराची बाबा, कराची कराची ऐं कटी पहाड़ी। तो दोस्तों ही तो बाबा कराची ऐं ही आहे कटी पहाड़ी। अवां ॾिसी सघो था ही साईं एॾां तो 5 नंबर औरंगी कस्बा ऐं ही जेकी कटी पहाड़ी जेको आहे मिले थी पंहिंजो कस्बा खे मिलाए थी। ही साईं आहे कटी पहाड़ी जेका पूरी दुनिया में कराची जी वॾे खां वॾी पहाड़ी तस्लीम कई वेंदी आहे ऐं मशहूरु आहे। अवां ॾिसी सघो था ये बारड़ा बीठा आहिनि नंढड़ा पर ये ॾाढा ख़तरनाक बीठा आहिनि ऐं हिन जी ऊंचाई तमामु वॾी आहे कटी पहाड़ी जी, बल्कि मां ही डर गया पियो। अबे ये जो रास्ता आ रहा है ना ये यहाँ से घूम के बंदे वहाँ सीढ़ी से चढ़ के आए, सही है क्या? हाँ ये सामो हुन पहाड़ी ते जेकी कटियल पहाड़ी। हाँ ॾिसी सघो था बाबा ये अॼु नज़ारो ॾेखारण लाइ अव्हां खे तव्हांजो भाउ मोहम्मद अली बिलोगर हिते पहुतल आहे। ये मुंहिंजा ॿई दोस्त आहिनि, ये राफ़े अली ऐं ही आहे साईं अबीर अली। राफ़े अली राफ़े जाफरी मोहम्मद राफ़े खान। मोहम्मद राफ़े खान। अच्छा आपका? अबीर जाफरी। ये मुझसे गड्ढा है ना सो हाँ। ये जो हम यहाँ पहुँचे हैं, अच्छा यहाँ कोई जैसे माजिर हो गया हाँ या और भी वो हो गए हाँ वो इस तरीके से यहाँ नहीं आ सकते अच्छा क्योंकि उनको डर लगता है अच्छा कि ये वो है। लेकिन सब भाई हैं हमारे पठान, हाँ उनकी जगह पे आए हम, मेहमान नवाजे ऊपर खड़े में साथ हमें लेके आए। तो हमें भी किसी ने बोला था भाई यहाँ चले जाओ, कुछ भी नहीं है, ये नहीं है। हम भी डरते थे कि कुछ हो जाएगा या ये हो जाएगा, लेकिन कुछ नहीं है, कोई ऐसी बात नहीं है, किसी से कोई वो नहीं है भाई। सब आओ, कोई आपको कुछ नहीं बोलने वाला ना रोकने वाला, सब भाई हैं हमारे। आप लोग आओ। हम तो आ गए, बड़ी मुश्किलों से चढ़े हैं ऊपर, बहुत अजाब से ऊपर चढ़े। अभी हमें सही रास्ता मिल गया, वो सीढ़ियाँ सामने आ रही है ना पहाड़ से यूं चढ़ के आ गए। वही ना अभी लेकिन यहाँ से ये जो वो है ये हम वहाँ पहुँचाएंगे दुबई ब्लॉग साकी जानन के पास। उसको दिखाएंगे हम तुम्हारी जगह पे पहुँच गए। उसने बोला था वहाँ जाओ हमारी जगह पे, कि क्या वीडियो बनाते हो इधर उधर जाके, हमारी पहाड़ी पे जाओ वहाँ वीडियो बनाओ। हम आ गए, अब उसको ये मैं भेजूंगा ताकि वो देखे। बाकी बहुत मज़ा आ रहा है, बड़े VIP नज़ारे हैं, फुल एंजॉय। हाँ बहुत ॾाढो जबरदस्त माहौल है यार। होती थी वो किस दौर की बात है? हाँ कौन था वो? कौन था वो? बदमाश था। चलो खैर अभी तो अमन है ना? मर गया ये मानू है ना? मानू ये मानू बदमाश था। तो दोस्तों इन नंढड़ा चवंदा ये मानू बदमाश था। आप भी बदमाश लग रहे हो यार। हैं हैं तू बदमाश है? तू बोला बदमाश है? ये बदमाश है? अच्छा तभी चेहरा छुपा रखा है ना? हाँ अच्छा चलो सही। दोस्तों ही ॾिसो
तमाम ही बेहतरीन नज़ारो आहे ऐं जिथे मां चढ़ी आयो आहियां उते नहीं करो ये ॾिसी सघो था तव्हां ये पहाड़ी जो मंज़र आहे तमाम ही बेहतरीन दिलकश मंज़र आहे ऐं पंहिंजी सिंध धरती सॼी सोन आहे मालामाल धरती तमाम बेहतरीन अॼु जो व्लॉग तव्हांखे कीअं लॻो इहो कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं आउं वधीक कोशिशि कयां तो कुछ नज़ारा कराए सघां तव्हांखे। हाँ भाई क्या हुआ मेरी जान माइक ऑन है तेरा माइक ऑन है बाइक देख पे लेना आगे लाइट चलता है हाँ अच्छा बात करना यार कुछ दोस्तों को बता गाइड पे हाँ राफे भाई बैठ जा उसके साथ इनको ले रहे हैं बच्चों को हाँ बच्चों को ले अच्छा अभी तो यहाँ पे कोई बदमाशी वदमाशी नहीं है ना अच्छा ये मदरसा है ना हाँ, ये अभी यहाँ मैंने कौन किसका वो चलता है यहाँ पे साकी जानान पहचानते साकी जानान को वो क्या था यहाँ पे हाँ अच्छा उसी ने भेजा है खाने की सो मान लो बेहतरीन लोग तो अच्छा मुझे उसी के उससे आए भाई हम इनको बताना यार मोहम्मद हाँ उससे हमारी बात हुई है उसने यहाँ भेजा है साकी जानान ने भेजा है ना क्या वो हाँ ऐं नंढड़ो गाइड करे पियो असां चइबो हेॾां तव्हां वीडियो ठाहियो ऐं असां ॾाढो गाइड करे पियो असांखे तमामु बहितरीनु साईं हाय हाय ॾाढो सुकून आहे यार हिते मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवंदुसि जे कराची में किथे बि आयो न प्लीज़ हिकु दफ़ो जेको आहे सो न वो अभी ये तो फिर पहाड़ी ते हिते चक्कर ज़रूर लॻाइजो या रुकेस मुंहिंजी तव्हांखे कुछ भी कोन आहे माण्हुनि जो इहो अफ़वाहूं आहिनि हाणे लेकिन उसमें ये नहीं था कि ये नीचे हिन नंढड़े खां असां पुछियो आहे न पहाड़ी है खराब नहीं है ना कोई भी माहौल नहीं अभी के माहौल दिख तो रहा है ना लारा यहाँ पे लोग आते हैं वहाँ नहीं पता लगता हाँ आता है नहीं बोलता है कौन कुछ नहीं बोलता है अच्छा सही नंढड़नि जो चवणु आहे त हिते केर बि कोन थो अचे हाणे ऐं तमामु बहितरीनु माहौल आहे दोस्त मिलिया आहिनि हिन खां हिकिड़ो सवाल कंदासीं ॾिसूं था हिननि जो जवाब ॾींदा या न भाईजान मेरे पास 6 अंडे थे सही है सवाल है ना यार 6 अंडे थे 2 मैंने पकाए और 2 मैंने तोड़े और 2 मैंने खा लिए बाकी मेरे पास कितने अंडे बच गए एक भी नहीं नहीं ना आप सवाल को समझो यार मेरे पास 6 अंडे थे ना 2 मैंने तोड़ लिए 2 मैंने पका लिए और 2 मैंने खा लिए बाकी कितने बचे तो एक भी नहीं बचे ना छह कैसे एक नहीं बचा यार तो 2 आपने तोड़ दिया सही है 2 आपने खा लिया और 2 आपने क्या किया 2 खा लिया 2 तोड़ दिया 2 पका लिया पका लिया तो पीछे क्या बच गया कितने बच गए 6 में से कैसे 2 बचा 2 पका लिए ना हाँ। तो 2 बच गए कैसे बचे 2 तोड़ दिए 2 समझो थोड़ा सवाल को समझो कि मेरे पास टोटल 6 अंडे है ना ठीक है और 2 मैंने तोड़ दिए 2 मैंने पका लिए और 2 मैंने खा लिए बचे कितने 6 में से हाँ कितने सिपर 0 4 बच गए भाई कैसे 4 बच गए 2 खा लिए वही 2 तोड़ लिए वही तोड़े तभी तो पकाए और पकाए तभी खाए तो 2 ही तोड़े ना मैंने 2 ही तो आपने तोड़े लेकिन और देखो आप सवाल को समझो कि मेरे पास 6 अंडे थे ठीक है 2 मैंने तोड़े फिर पकाए 2 खा लिए सिंपल सवाल बाकी 4 बच गए 4 बच गए आप नाकाम हो गए यार इस सवाल में अल्लाह का करम है मटानों का बरम है निकालता हूँ टीटी निकालता हूँ सीटी इज्जत करेगा तो सर पे बिठाएंगे बदमाशी करेगा तो डब्बू सरकार वालों में लिटाएंगे
दोस्तों ही आज जो नंढड़ो व्लॉग हुयो अवां लाइ ऐं अहिड़ा बेहतरीन व्लॉग ॾिसण लाइ असांजो यूट्यूब चैनल हमेशह जे लाइ सब्सक्राइब करे छॾियो, बेल आइकन खे ऑन कयो। जेके बि दोस्त मुंहिंजी भरपूर सपोर्ट करे रहिया आहिनि, सिंध मां आहिनि, उर्दू स्पीकिंग आहिनि, पश्तून आहिनि, जेके बि आहिनि, मां तव्हां सां वाइदो थो कयां कराची जी हर कुंड ऐं कराची जो हर सुठो इलाइक़ो ऐं सुठियूं तारीख़ी जायूं ऐं सुठा व्लॉग तव्हांखे ॾियण लाइ मां पंहिंजी भरपूर कोशिशि कंदुसि ऐं मुंहिंजो ही शौक़ु बि आहे। माण्हू कुझु बि चवनि को फ़र्क़ु कोन थो पवे मूंखे, मां जेको कयां थो बहितर थो कयां, मुंहिंजे ज़हन दिमाग़ में सही आहे, मुंहिंजे लाइ बहितर आहे। अव्हांखे जेको पसंदि आहे उहो अव्हां कयो ऐं मां सिंधी भाइरनि खे इहो चवंदुसि त यूट्यूब जी दुनिया में अचो, व्लॉगिंग कयो। सूबे सिंध में एतिरा कॉन्टेंट आहिनि जंहिंखे यकीन कयो जेके जंहिंजा नाला वठण जेतिरा न आहिनि एतिरा कॉन्टेंट आहिनि। सो स्टार्ट कयो न। अव्हां पहिरियां तव्हांखे मुश्किल थींदी, पहिरियां तव्हांखे को बि कमु करण में पहिरियां मुश्किल थींदी आहे, जॾहिं इंसान जी तरतीब ठही वेंदी आहे न, यकीन कयो त माने के पोइ उनखे कमु करण में जेतिरो मज़ो ईंदो आहे न, पोइ उहो कंहिं शइ में मज़ो न आहे। उहो चवंदो आहे त मां पंहिंजो कमु कयां ऐं बहितर खां बहितरीन बणायां। तो दोस्तों अॼु जी हिन व्लॉग में असां अव्हां खां मोकिलायूं था ऐं हीउ व्लॉग पूरो जंहिं बि दोस्त ॾिठो आहे उनजो शुक्रिया, महिरबानी ऐं मिलूं था ॿिए अचर ते ॿिए व्लॉग में अव्हां सां गॾु। तॾहिं त पंहिंजे भाउ खे कजो दुआनि में रखिजो यादि ऐं पंहिंजो खोड़ सारो रखिजो ख़्यालु। मिलूं था ॿिए व्लॉग में। अस्सलाम वालेकुम। I love Karachi.